नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त कंडियारो में मुहर्रम उल हराम में अमन व अमान बरक़रार रखण लाइ शहर अंदर सफ़ाई सुथराई समेत मुख़्तलिफ़ मसइलनि लाइ मुख़्तलिफ़ मज़हबी उलमा इकराम जी हिकु अहम गॾिजाणी कंडियारो जे TMO ऑफिस में थी गुज़री, जंहिंमें मौलाना सईद इख्तियार शाह, मौलाना गुलाम हैदर हैदरी समेत मुख़्तलिफ़ मज़हबी आलमनि सगुरनि शिरकत कई, जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो त मुहर्रम उल हराम में अमन व अमान खे बरक़रार रखण लाइ शहर जे मुख़्तलिफ़ आलमनि ते मुश्तमिल हिकु कमेटी क़ाइमु कई वेंदी। मुहर्रम जे जलूसनि जे रूट, शहर जे सफ़ाई सुथराई, बिजली जी अण ऐलानी लोड शेडिंग समेत मसइलनि जी निगरानी कंदी ऐं शहर में अमन व अमान जी फिज़ा खे बरक़रार रखियो वेंदो। इन हवाले सां गॾिजाणी में शरीक आलमनि जो वधीक चवणु हो त असां सभु शहर अंदर पंहिंजे अमन ऐं मोहबत रवादारी खे बरक़रार रखंदे जेके भी मसइला उन्हनि खे बजाए कंहिं इंतजामिया असां पाण में हल कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।